Chemistry first year, Chapter-3, multiple choice questions. Number 1, if the bond angle in AB2 type molecule is 104.5, its geometry should be AB2 माना ही ट्राई एटॉमिक मॉलिक्यूल है, एंगल है, हालांकि ट्राई एटॉमिक मॉलिक्यूल लीनियर भी थी सके तो 180 जो एंगल थे, पर एंगल है 104.5 ऐं 104.5 तॾहिं थींदी आहे जॾहिं ॿ लोन पेयर हुजनि, जीअं H2O में थींदो आहे फॉर एग्ज़ाम्पल, हाइड्रोजन सां बॉन्ड करे हाइड्रोजन सां, जंहिंमें ॿ बॉन्ड पेयर्स ऐं ॿ लोन पेयर हुजनि, उहो मॉलिक्यूल बेंट थींदो आहे। हे AB2 टाइप आहे, बेंट तॾहिं थींदो जॾहिं ॿ लोन पेयर ॿ बॉन्ड पेयर हुजनि, ऐं हिते एंगल घणी ठही पवंदी 104.5 डिग्रीज़ जी। AB2 टाइप मॉलिक्यूल्स 104, त जोमेट्री कहिड़ी ठही, हिनखे छा सॾींदा आहियूं पाण, बेंट और एंगुलर, एंगुलर बि सॾिबो आहे हिनखे, बेंट और एंगुलर। लीनियर तॾहिं चवां जॾहिं लोन पेयर न हुजनि, हा सिर्फ़ु हीअं ठही पए, जेकॾहिं हीअं इहे लोन पेयर न हुजनि त पोइ लीनियर मॉलिक्यूल चइबो, पर जिते लोन पेयर हूंदा उते रेगुलर शेप ठही न सघंदी आहे। नंबर 2, द हाईएस्ट बॉन्ड एनर्जी इन द फॉलोइंग इज़, हाणे बॉन्ड एनर्जी बॉन्ड जी मज़बूती खे ज़ाहिर कंदो आहे, या इन जो मतिलबु आहे कि सभिनी मां स्ट्रॉन्गेस्ट बॉन्ड कहिड़ो आहे। हाणे बॉन्ड जी मज़बूती कुझु फैक्टर्स ते डिपेंड करे थी, जंहिंमां हिकिड़ो त आहे बॉन्ड लेंथ, ऐं हिते हाइड्रोजन फ्लोरीन, हिते क्लोरीन 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 वॾा एटम आहिनि, हिन में टे शेल आहिनि, हाइड्रोजन नंढो एटम आहे, उन सां गॾु फ्लोरीन, हाइड्रोजन, ऑक्सीजन, हाइड्रोजन नाइट्रो, हिननि टिनी मां को थी सघे थो। हाणे नाइट्रोजन ऑक्सीजन खां नंढो फ्लोरीन आहे, पोइ हेट्रो एटॉमिक मॉलिक्यूल्स में सभ खां नंढी बॉन्ड लेंथ हिन बॉन्ड जी आहे HF जी, ऐं वरी फ्लोरीन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी हिननि सभिनी खां वधीक आहे, इन करे सभ खां वधीक पोलर बि ही आहे। पर बॉन्ड जी मज़बूती पोलैरिटी सां बि डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, माना जेतिरो पोलर हूंदो पोलैरिटी ते बि डिपेंड करे, ऐं ॿियो बॉन्ड लेंथ ते बि डिपेंड करे। हिन सां डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, हिन सां इनवर्सली प्रोपोर्शनल आहे। पोइ हाणे बॉन्ड लेंथ सभ खां घटि हिते आहे, ऐं पोलैरिटी सभ खां वधीक हिते आहे, त सभ खां स्ट्रॉन्गेस्ट बॉन्ड ही चइबो, ऐं हिन खे टोड़ण लाइ तमामु घणी एनर्जी खपंदी। द मॉलिक्यूल विच हैज़ ज़ीरो डायपोल मोमेंट, नंबर 3, जंहिंजो डायपोल मोमेंट ज़ीरो थी, यानी द मॉलिक्यूल एज ए होल इज़ नॉन पोलर, जंहिंजो डायपोल मोमेंट ज़ीरो आहे, या पोलैरिटी कोन्हे। हाणे हेट्रो डाई एटॉमिक मॉलिक्यूल हमेशह पोलर थींदा आहिनि, ऐं ॿिया जेके सिमेट्रिकल मॉलिक्यूल हिन खे ठाहे ॾिसूं भला। नाइट्रोजन, हिन में हिकिड़ो लोन पेयर थींदो आहे, नाइट्रोजन जे आख़िरी शेल में 5 इलेक्ट्रॉन आहिनि, हीअ हाइड्रोजन सां बॉन्ड करे, हीअ हाइड्रोजन सां बॉन्ड करे, हीअ हाइड्रोजन सां बॉन्ड करे, 3 बॉन्ड पेयर ऐं हिकिड़ो लोन पेयर, जंहिंमें लोन पेयर बचंदो उनजी रेगुलर शेप कान ठहंदी, हिन जा डायपोल मोमेंट थींदो, छो त हिक ॿिए खे कैंसिल कोन कंदा। H2O इहो बेंट स्ट्रक्चर आहे, हिन में 2 लोन पेयर आहिनि, ही बॉन्ड भी पोलर है, ही भी पोलर है, इन जा डायपोल मोमेंट कैंसिल कोन थींदा, हिन जो डायरेक्शन भी हेॾां थींदो, हिन जो डायरेक्शन हेॾां थींदो, नेट डायपोल मोमेंट हीअं थींदो। अच्छा, उन खां पोइ आहे CCl4 कार्बन, उन सां गॾु 4 क्लोरीन, इहो सिमेट्रिकल मॉलिक्यूल आहे, हिन जो डायरेक्शन जे करे हेॾां वठूं, हीअं हिन जो डायरेक्शन हेॾां, हिन जो डायरेक्शन हेॾां, हिन जो डायरेक्शन हेॾां, त इहे चारई डायपोल मोमेंट्स, चारई फोर्सिस हिक ॿिए खे कैंसिल कंदा। इट इज़ सिमेट्रिकल मॉलिक्यूल, इट्स डायपोल मोमेंट इज़ इक्वल टू 0। पोइ पॉली एटॉमिक मॉलिक्यूल्स में जिते बॉन्ड एंगल साॻियूं हुजनि ऐं पोल बि साॻिया हुजनि, उते डायपोल मोमेंट 0 थींदो आहे, 0 डायपोल मोमेंट CCl4 थींदो, कार्बन टेट्राक्लोराइड। नंबर 4, द मॉलिक्यूल विच हैज़ मैक्सिमम बॉन्ड एंगल, हाणे इहा शेप ते डिपेंड थी करे, ऐं शेप वरी इलेक्ट्रॉन पेयर्स ते डिपेंड कंदी आहे। हाणे CS2 कार्बन, कार्बन जे आख़िरी शेल में 4 इलेक्ट्रॉन आहिनि, 2 हेॾां सल्फर सां बॉन्ड कंदा आहिनि, 2 हेॾां सल्फर सां बॉन्ड कंदा आहिनि। हाणे हिते एंगल ठही पवंदी आहे 180 डिग्रीज़। वरी H2O जेको पहिरियां ठाहियासीं पाण, H2O में एंगल घणी ठही पवंदी 104.5। NH3 हिते एंगल ठाहियोसीं, NH3 में एंगल थींदी आहे 107 डिग्री, छो त हिकिड़ो लोन पेयर आहे, जंहिं रिपल्शन जे करे थोरो वेझो ईंदा, हुते 2 लोन पेयर त अञा घणो वेझो बॉन्ड अची वेंदा आहिनि।
उन खां पोइ BF3 बी बोरान जे आख़िरी शेल में 3 इलेक्ट्रॉन ही हाइड्रोजन सां बॉन्ड करे ही हाइड्रोजन सां बॉन्ड करे BF3 फ्लोरीन सां बॉन्ड करे पोलरिटी त साॻी थींदी पर वरी फ्लोरीन था लिखूं फ्लोरीन। हाणे हिते बि सिमेट्रिकल मॉलिक्यूल आहे ट्राइगोनल जिते सभई एंगल साॻियूं हुजनि सभई पोल साॻिया हुजनि उते डायपोल मोमेंट छा थींदो 0। हिन जा डायपोल मोमेंट्स हेॾां हिन जो डायपोल मोमेंट हेॾां डायपोल मोमेंट वेक्टर क्वांटिटी आहे इट इज़ डायरेक्टेड फ्रॉम पॉजिटिव पोल टू नेगेटिव पोल। हे टई वेक्टर्स हिक ॿिए खे कैंसिल करे छॾींदा रिज़ल्टेंट 0 थींदो। हाणे BF3 इहो ट्राइगोनल प्लेनर मॉलिक्यूल आहे इन में बॉन्ड एंगल ठही पवंदी 120 डिग्रीज़ जी। हाणे पुछे थो मैक्सिमम बॉन्ड एंगल हिन में 180 हिते ॾिठो पाण करे H2O 104 NH3 107 BF3 120 मैक्सिमम कंहिं में ठही पई CS2 में 180 डिग्रीज़ जी। नंबर 5 द शेप एंड हाइब्रिडाइजेशन ऑफ BCl3 मॉलिक्यूल इज़ हाणे बोरान एटॉमिक नंबर अथसि 5 इलेक्ट्रॉन कॉन्फ़िगरेशन जेके लिखूं त 1s2 2s2 2px1 ऐं 2py ख़ाली हूंदो ऐं 2pz बि ख़ाली हूंदो। हीअ सभई साॻे शेल में आहिनि जॾहिं बॉन्डिंग कंदो आहे त हिकिड़ो इलेक्ट्रॉन जंप करे हिते अची वेंदो आहे पोइ इहो कॉन्फ़िगरेशन थी पवंदी 1s2 2s1 छो त हितां हिकिड़ो इलेक्ट्रॉन हेॾां अची वियो 2px1 ऐं 2py1। हाणे आख़िरी शेल में हीअ 3 ऑर्बिटल आहिनि इहे जेकर पाण में मिक्स थियनि त हाइब्रिडाइजेशन चइबी sp2 छो त हिकिड़ो s ऑर्बिटल आहे ऐं p ऑर्बिटल 2 आहिनि 2 p ऑर्बिटल आहिनि त चवंदा s ऐं p2 हाइब्रिडाइजेशन। हाणे केरु अचूं द शेप एंड हाइब्रिडाइजेशन ऑफ BCl3 मॉलिक्यूल हाइब्रिडाइजेशन थींदी sp2। हाणे शेप ॾिसूं त बोरान जे आख़िरी शेल में 3 इलेक्ट्रॉन हुआ हीअं BCl3 हिकिड़ो हिन सां बॉन्ड करे हिकिड़ो हिन सां बॉन्ड करे हिकिड़ो हिन सां बॉन्ड करे इट इज़ ट्राइगोनल। जॾहिं 3 इलेक्ट्रॉन पेयर हिकु जहिड़ा हुजनि त टिनी में रिपल्शन साॻी थींदी आहे ऐं बॉन्ड एंगल 120 डिग्री थींदी आहे इन खे शेप खे छा सॾींदा आहियूं पाण ट्राइगोनल प्लेनर। Amongst the following, the shape number 5, the shape and hybridization of BCl3 molecule is tetrahedral न छो त हिन में 3 साइड था ठहनि लीनियर न छो त लीनियर थींदो आहे जंहिंमें 2 साइड्स ठहनि डायगोनल प्लेनर ट्राइगोनल एंड sp2 इहो जवाबु अथसि C। एंगुलर न एंगुलर तॾहिं थींदो जॾहिं वाटर मॉलिक्यूल वारी शेप हुजेसि। नंबर 6 amongst the following molecules which one has a trigonal pyramidal shape pyramidal तॾहिं ठहंदी आहे जॾहिं हिकिड़ो लोन पेयर हुजे। हाणे पहिरियां SO2 ठाहियूं S हेॾां ऑक्सीजन सां डबल बॉन्ड करे हिकिड़ो कोऑर्डिनेट बॉन्ड ऑक्सीजन सां करे हिकिड़ो लोन पेयर बचंदो पर ट्राइगोनल कोन थी सघंदो छो त हिन जा 2 पासा ठहिया न। वरी CO2 कार्बन में लोन पेयर कोन्हे कार्बन जे आख़िरी शेल में 4 इलेक्ट्रॉन 2 हेॾां बॉन्ड कनि 2 हेॾां इहो लीनियर मॉलिक्यूल ठही पवंदो। NH3 हिन में हिकिड़ो लोन पेयर आहे ऐं ट्राइगोनल बि थींदो छो त हिते 3 हाइड्रोजन बॉन्ड था कनि ऐं जेको लोन पेयर आहे इहा साइड वॾी थींदी आहे इन जी एनर्जी वधीक आहे इहो सभिनी खे रिपेल करे हेठि खणी ईंदो आहे पोइ इहो पायरामिडल माना मखरूती शेप ठही पवंदी जेको हिन एंगल खे घटाए छॾींदो पोइ ट्राइगोनल पायरामिडल। वरी हिन पासे अचूं amongst the following molecule which has a trigonal pyramidal shape माना 3 बॉन्ड बि ठाहे ऐं पायरामिड बि थिए माना मथियों पासो वॾो हुजेसि उहो कहिड़ो ठहे NH3। अच्छा हिन खे ॾिसूं भला C2H4 इहो C2H4 हाणे कार्बन जे विच में डबल बॉन्ड आहे हिते हेॾां हाइड्रोजन हिन खे ट्राइगोनल प्लेनर सॾिबो आहे हिते बि 120 जा एंगल हूंदा पोइ पायरामिडल नथो थी सघे जो पायरामिडल तॾहिं थींदो जॾहिं हिकिड़ो लोन पेयर हुजेसि। इन जो सही जवाबु आहे C अमोनिया। नंबर 7 द सिंपल कोवेलेंट बॉन्ड possess 2 bond pairs and 2 lone pairs
अराउंड द सेंट्रल एटम, इहा सिचुएशन H2O वारी आहे. 2 bond pairs and 2 lone pairs. Covalent molecule possesses 2 bond pairs and 2 lone pairs around the central atom. Its shape should be, हाणे हिन जी शेप कहिड़ी थींदी, bent or angular. ॿ लोन पेयर ऐं ॿ बॉन्ड पेयर, त शेप थियणु खपे एंगुलर या बेंट, ॿई ॻाल्हि साॻी आहे. टेट्राहेड्रल कोन थींदी. टेट्राहेड्रल तॾहिं जॾहिं 4 पासा थियनि. ट्राइगोनल प्लेनर कोन थींदी. ट्राइगोनल तॾहिं जॾहिं 3 बॉन्ड हिकु जहिड़ा ठाहे. लीनियर कोन थींदी जॾहिं 2 बॉन्ड ठाहे तॾहिं. नंबर 8, द करेक्ट रिलेशनशिप बिटवीन डी बाई एंड कूलम्ब इंटू मीटर. हाणे इहे डायपोल मोमेंट जा यूनिट्स आहिनि. हिकिड़ो यूनिट अथसि डी बाई डायपोल मोमेंट जो, ऐं SI यूनिट अथसि कूलम्ब इंटू मीटर. हाणे 1 डी बाई इज़ इक्वल टू 3.33 इंटू 10 पावर माइनस 30 कूलम्ब मीटर. एतिरे जे बराबरि थींदो आहे. SI यूनिट्स में 10 पावर माइनस 30 जे ऑर्डर में थींदो आहे, छो त डायपोल मोमेंट बराबरि आहे E इंटू D, चार्ज इंटू डिस्टेंस, कूलम्ब इंटू मीटर. ऐं चार्ज असां खणंदा आहियूं 10 पावर माइनस 19 जे ऑर्डर में, जीअं इलेक्ट्रॉन ते चार्ज आहे. D एटम जो रेडियस या बॉन्ड लेंथ मापींदा आहियूं, इहो एंगस्ट्रॉम यूनिट में, जेको 10 पावर माइनस 10 मीटर जे बराबरि आहे. त 10 पावर माइनस 29 त ईअं ई थींदो. बाक़ी जेको हिते नंढो, छो त वैल्यू 1 खां नंढो हूंदो पोल्स ते, त हिकिड़ो 1 खां नंढो नंबर जो हिन सां मल्टीप्लाए कबो, हिकिड़ो नेगेटिव पावर ॿियो बि ठही पवंदो. पोइ SI यूनिट्स में कूलम्ब मीटर में कूलम्ब मीटर में डायपोल मोमेंट जो वैल्यू 10 पावर माइनस 30 जे ऑर्डर में हूंदो आहे. पोइ 3.33 10 पावर माइनस 30 कूलम्ब मीटर, इहो को आंसर हूंदो. हिते ॾिसूं त 3.3 10 पावर माइनस 30 कूलम्ब मीटर 1 डी बाई इज़ इक्वल टू दिस. बाक़ी ॿिया त तुका लॻल आहिनि. नंबर 9, द बॉन्ड ऑर्डर ऑफ नाइट्रोजन मॉलिक्यूल इज़, बॉन्ड ऑर्डर शोज़ द नंबर ऑफ बॉन्ड्स. ॿिनि एटम जे विच में केतिरा बॉन्ड आहिनि. बॉन्ड ऑर्डर 0 हुजे त मॉलिक्यूल थी कोन थो सघे. बॉन्ड ऑर्डर सिंगल, डबल ऐं ट्रिपल थी सघे थो. हाणे असांखे ख़बर आहे त नाइट्रोजन एटम में अनपेयर्ड इलेक्ट्रॉन 3 आहिनि. ॿियो नाइट्रोजन खणो, हुन में बि अनपेयर्ड इलेक्ट्रॉन 3 हूंदा आहिनि. हाणे इहे 3 अनपेयर्ड इलेक्ट्रॉन पाण में बॉन्डिंग कनि त नाइट्रोजन मॉलिक्यूल में ट्रिपल बॉन्ड ठहंदो आहे. ऐं बॉन्ड ऑर्डर बॉन्ड जी मज़बूती खे ज़ाहिर कंदो आहे या नंबर ऑफ बॉन्ड्स खे ज़ाहिर कंदो आहे. त हिन में 3 बॉन्ड हूंदा, छो त नाइट्रोजन जे एटम में अनपेयर्ड इलेक्ट्रॉन 3 आहिनि. पोइ ॿई नाइट्रोजन 3 अनपेयर्ड इलेक्ट्रॉन पाण में पेयर ठाहिनि त 3 पेयर्स ठहंदा, यानी ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड ठहंदो. नंबर ऑफ सिग्मा एंड पाई बॉन्ड्स. नंबर 10, सिग्मा एंड पाई बॉन्ड्स इन C2H4 ईथीन मॉलिक्यूल इज़ रेस्पेक्टिवली. ईथीन में C2H4 होड़ा शेप ठाहींसीं, वरी त ठाहियूं C डबल बॉन्ड C, हेॾां H, हेॾां H, हिते H. कार्बन 4 बॉन्ड ठाहींदो आहे. 2 बॉन्ड हिन पासे ॾांहुं, हिकिड़ो हाइड्रोजन सां, हिकिड़ो हाइड्रोजन सां. हीउ कार्बन बि ईअं 2 बॉन्ड कार्बन सां, हिकिड़ो हाइड्रोजन सां, हिकिड़ो हाइड्रोजन सां. हाणे सिंगल बॉन्ड हमेशह सिग्मा थींदा आहिनि. 1 2 3 4 सिग्मा. डबल बॉन्ड में हिकिड़ो सिग्मा, हिकिड़ो पाए. 2 सिग्मा गॾु नथा थी सघनि. डबल हुजे या ट्रिपल हुजे, सिग्मा हिकिड़ो हूंदो, बाक़ी सभु पाए थींदा. जीअं नाइट्रोजन आहे त हिन में हिकिड़ो सिग्मा, 2 पाए हूंदा. पोइ हिन में सिंगल सिग्मा, हे 4, डबल में हिकिड़ो सिग्मा थी विया 5 सिग्मा ऐं हिकिड़ो पाए बॉन्ड, 5 सिग्मा हिकिड़ो पाए बॉन्ड. इहो जवाबु आहे C.